अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां कलसूम किचन मां तव्हां सां गॾु। वधिक वीडियो ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, फेसबुक पेज खे लाइक ऐं ट्विटर अकाउंट खे फॉलो करणु न विसारींदा। अॼु असां पंहिंजी किचन में ठाहे रहिया आहियूं चिकन निहारी। उन जे लाइ जन शयुनि जी ज़रूरत आहे। मूं अधु किलो मुर्गी आहे, पर मुंहिंजी हॾीअ वारी आहे। तव्हां चाहियो त हॾीअ खां बग़ैर बि इस्तेमालु करे सघो था, या वरी हॾियूं पचण खां पोइ कढी सघो था। तव्हांखे ॿुधाईंदी वेंदमि उहो मां। बसर हिकिड़ो नॉर्मल बसर आहे, एॾो वॾो न आहे, नॉर्मल। हिकु प्याली अटे जी आहे, सावा धाणा, सावा मिर्च, अदरक, ऐं हीअ आहे निहारी मसालो ऐं तेल, हिकिड़ो कोप तेल जो आहे। ऐं हीअ हिकिड़ो अधु पैकेट आहे जेको आहे सो निहारीअ जो, अधु किलो मुर्गीअ लाइ। अचो त हाणे पंहिंजी तयारी कयूं। ऐं मुंहिंजी कढ़ाई गरम थी चुकी आहे, हुन में मां विझां थी पंहिंजो तेल ऐं बसर। सॼो तव्हांखे मां ॾसींदी वेंदसि। बिल्कुलु आसान, पंहिंजे घर जी निहारी, साफ़ सुथरी। हाणे बसर मां गोल्डन कंदसि। त नाज़रीन ही ॾिसो, मुंहिंजा बसर बिल्कुलु हाणे तयारु आहिनि। हाणे ही तेल खां मां ॿाहिरि जेको आहे कढंदसि, पर इन जी बाहि पहिरियों मां सफ़ा घटि कंदसि, जीअं मुंहिंजा बसर तेज़ न थी वञनि। त नाज़रीन मूं हिन मां बसर पंहिंजा कढी वरिता आहिनि। उन ई तेल में मां विझंदसि पंहिंजी मुर्गी। हिन खे बि मां थोरो फ्राई कंदसि, एतिरो जो हिन जो बसि पाणी ख़तमु थी वञे, ज़्यादा गोल्डन या छा उहा न आहे करणी। त नाज़रीन ही ॾिसो, मुंहिंजी मुर्गी बिल्कुलु तयारु आहे, हिन में पाणी न आहे रहियो। हाणे हिन में मां विझंदसि निहारी मसालो। अधु पैकेट आहे मुंहिंजो, अधु किलो मुर्गीअ लाइ। हिनखे थोरो बसि फ्राई करिणो आहे, घणो ज़्यादा न। ऐं हाणे हिन में मां विझंदसि पाणी। हीअ हिकिड़ी कटोरी मूं हिन में भरे विधी आहे। मां अञा हिन में तक़रीबन 1.5 कटोरी विझंदसि। मूंखे निहारीअ में रस ज़्यादा खपंदी, इन लाइ मूं हिन में इहे 3 कटोरी पाणीअ जी विधी आहे। पाणी इन करे मूं ज़्यादा विधो आहे त हिनखे मूंखे तक़रीबन 20 खां 25 मिंट हल्की बाहि ते हिनखे ढक ॾेई मूंखे रखिणो पवंदो, त जीअं चङी तरह मुर्गी जेको आहे पचे। निहारी मुर्गी सफ़ा पकल हूंदी आहे, सख़्तु न थिए, मीडियम जेको आहे सो जीअं बाहि थींदी आहे एतिरी बसि। त नाज़रीन हे ॾिसो, मुंहिंजी तक़रीबन निहारी हाणे तयारु आहे। हाणे हिन में जेको आहे सो मां विझंदसि अटो, जेको मां तव्हांखे पहिरें ई ॾेखारे चुकी आहियां, पर उहो ईअं कोन विझिबो, हीअ पहिरें मां भुञंदसि। एतिरो अटो आहे मुंहिंजी अधु किलो आहे जेको आहे सो मुर्गी, उन जे हिसाब सां। त नाज़रीन मुंहिंजो फ्राई पैन बि गरम थी वियो आहे। हाणे ही मां हिन में भुञंदसि जेसि ताईं हिन जो थोरो रंग चेंज थिए, या तव्हांखे हिन मां भुञण जी खुशबू अचे। त नाज़रीन ही ॾिसो, मुंहिंजो अटो बिल्कुलु भुॼी चुको आहे। हिन जे कलर में बि काफ़ी चेंजिंग अची वई आहे। वधीक मां हिनखे भुञंदसि त ही कारो थियणु लॻंदो, इन करे हिनखे मां लाहियां थी। ही मां हाणे हिन पाणीअ में विझंदसि। ही तक़रीबन हिकिड़ो कोप पाणीअ जो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो त कॾहिं बि निहारीअ में कचो अटो न विझिजो, भुॻल अटो ई हिन में पवंदो आहे। ऐं कुझु माण्हू वरी चवंदा आहिनि कॉर्नफ्लावर, उन विझण सां ओॾी महिल त निहारी तव्हांजी सही थींदी, पर जीअं ई तव्हां उनखे थोरी देरि रखंदव त उहो पंहिंजो पाणी छॾींदी ऐं उहा अलॻि अलॻि छिटड़ी जेको आहे सो थी वेंदी। ही ॾिसो, हिन जो काफ़ी जेको आहे सो रस घटि थी वई आहे हाणे, ऐं मुंहिंजी मुर्गी बि बिल्कुलु तयारु आहे। हाणे मां हिन में विझंदसि ही, पर ही ईअं हिकदमि न आहे विझणो, ही आराम सां चमचो हलाईंदो माण्हू हीअं जेको आहे विझंदो वञे। कॾहिं बि ईअं लाॻी थो विझी ऐं पोइ न, त जीअं ही चङी तरह मिक्स थी वञे, का ॻोड़ी वोड़ी हिन में न रहिजी वञे अटे जी। हाणे ही ॾिसो, अञा हिनखे हाणे मां ढक ॾेई वरी 15 मिंट जेको आहे पचाईंदसि उन ई हल्की बाहि ते। त नाज़रीन ही ॾिसो, मुंहिंजी बिल्कुलु निहारी हींअर तयारु आहे। हिन जी रस ॾिसो, हे ॾिसो बिल्कुलु हीअ तयारु आहे। हाणे मां हिन जो चुल्हो कंदसि बंदि, तव्हांखे डिश आउट करे मां ॾसियां थी। त नाज़रीन मुंहिंजी निहारी बिल्कुलु तयारु आहे। हाणे हिनखे थोरो असां जेको आहे, जेके मूं बसर ई पचाए ऐं कढी रखिया हुआ, इहे विझंदसि मां। थोरा सावा मिर्च जेको मूं कटे रखिया हुआ, थोरो अदरक, इहो बि मूं कटे हीअं सन्हड़ो डिघो करे रखियो आहे, थोरा सावा धाणा, हेतिरा बसि काफ़ी।
तव्हां हीअ निहारी चांवरनि सां नान घर जी मानी जंहिंसां बि चाहियो खाओ इंजॉय कयो ज़रूरु ट्राए कजो उमेद त तव्हांखे पसंदि ईंदो दुआउनि में यादि कंदा सदाईं गॾु अल्लाह हाफ़िज़